नाज़रीन पाण मौजूद आहियूं मोरो शहर जी सब खां वॾी आबादी रखंदड़ 4 वार्डनि ते मुश्तमिल सिंध कॉलोनी, जंहिंमें वार्ड 7, वार्ड 8, वार्ड 11 ऐं वार्ड 22 अचनि था, जेके मुसलसल बुनियादी सहूलियतुनि जी खोट ऐं अणहूंद जे करे हितां जा जेके रहवासी आहिनि से सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं हिते जो ड्रेनेज जो सिस्टम मुकमल तौर ते नाकारा थी चुको आहे। सफ़ाई सुथराई जी अगरि ॻाल्हि कंदासीं त सफ़ाई सुथराई सिर्फ़ु असांखे नाले मात्र नज़र अचे थी। वधीक पाण हींअर हलंदासीं सिंध कॉलोनी जे वार्ड नंबर 22 में ऐं पुछंदासीं उतां जे आवाम खां त उन्हनि जो छा चवणु आहे। वक़्तु असां गंदगी जे ढेर ते बीठा आहियूं ऐं असां वटि नेकाल जा प्रॉब्लम आहिनि। नेकाल न हुअण जे करे असां वटि मच्छर, गंदगी, मख, उन्हनि जे करे असांजा नंढड़ा मासूम बीमार थियनि था ऐं वॾनि बुज़ुर्गनि खे बि तकलीफ़ूं अचनि पियूं। असां हिन मीडिया जे ज़रिए असां पंहिंजी चूंडियल बादीअ खे इतला ॾियणु चाहियूं था त जीअं असांजा ही मुआइशी मसइला जेके आहिनि ख़तमु कया वञनि ऐं असांखे जेका हिननि असांजे वार्ड मां कढी असांखे टाउन में शिफ्ट कयो आहे त उन मुलाज़िमनि खे बि हिते यकजा कयो वञे त जीअं असांजा ही किचिरे जा मसइला, गंदगी जा मसइला या ड्रेनेज जा मसइला आहिनि उहे हल थी सघनि। ही ॾिसो था किचिरो केतिरो जमा करे ॿार उछलाए था वञनि, न खाइण जो नालो निशान ई कोन अथनि ऐं हिननि मां बीमारियूं फैलजनि थियूं। असां अपील था कयूं त ही महिरबानी करे किचिरो हटाइनि ऐं जीअं सफ़ाई सुथराई थी सघे। असां वटि को नेकाल जो निज़ाम कोन्हे, खॾ खुबा आहिनि ऐं मींहंनि में ॾाढी बचनि ॿारनि सां मोती पोती में ॾाढी परेशानी आहे असांखे। असां अर्ज़ु इहो था कयूं या साहब खे ऐं असांजो मौजूदु माण्हू दोस्त जी साहब खे चऊं था, असांजा जेके बि हिते मौजूदु माण्हू उनखे असां अर्ज़ु कयूं था त असां ग़रीबनि जे लाइ, असां मिसकिननि जे लाइ ही गली, ही जेके नेकाल जो मसइलो, ही जेके हर शइ असां कंहिंखे चवंदासीं, असांजा वोटर बि हिननि खे, असांजा वॾा बि इहे ई आहिनि, असां इन्हनि सां गॾु आहियूं, इहे असां सां गॾु हुजनि, ही असांजा जेके औखी महल जा कम आहिनि इहे असांखे बहाल। वार्ड नंबर 8 ऐं वार्ड नंबर 22 जो गॾियल ड्रेनेज सिस्टम जो डिस्पोज़ल आहे जेको 2003 खां वठी 2003 में तयारु कयो वियो ऐं 2005 में ठही तयारु थियो। ठही तयारु थियण खां पोइ अफ़सोस सां चवणो थो पवे त हीउ हिकु ॾींहुं बि हलियो न आहे। वधीक हिन जी अंदरि जी छा सूरत हाल आहे मां तव्हांखे ॾेखारींदुसि ऐं हलूं था डिस्पोज़ल जे अंदरि। ही डिस्पोज़ल जो उहो कमिरो आहे जंहिंमें मशीनरी हुजणु खपे, पर हिते मशीनरी जी जॻह ते हिन में जेको आहे सो बोह पियो आहे ऐं हितां जी जेका मशीनरी आहे उहा ग़ाइबु आहे। ऐं हिन डिस्पोज़ल लाइ ॿुधाए पियो वञे त 50 जो ट्रांसफार्मर बि मंज़ूरु थियलु हो, हिनखे बोह जो कमिरो बणायो वियो आहे ऐं जेको आहे सो ही ड्रेनेज सिस्टम कॉलोनी सॼी जो नाकारा बणियल आहे। ही डिस्पोज़ल 2012 में ठहियो ऐं केतिरनि ई मिलियन जे अकाउंट्स में ठहियो ही, पर इंतिज़ामिया हिकु ॾींहुं बि हिनखे यूज़ न करे सघिया आहियूं ऐं हीअ असांजे कॉलोनी जे कंहिं बि कम में न आयो ऐं हिन जा जेके गेट आहिनि, हिन जी बाउंड्री वाल आहे मुकमल नाकारा बणियल आहे ऐं हिन जो को बि माना अथेंटिक हिकिड़ो रुजू न कढियो वियो त हिन जो पाणी केॾो छोड़ कयो वञे। हीअ अजाई हिकिड़ो गवर्नमेंट तरफ़ां ख़र्च करे ऐं सिंध कॉलोनी वारनि खे हिकिड़ो लॉलीपॉप ॾिनो वियो जेको कंहिं बि जेको आहे सो असर रसूख़ में न आयो। ही हिन डिस्पोज़ल जा खूह आहिनि जेके गुज़िरियल 20 सालनि खां बसि सिर्फ़ु ईअं ई नाले मात्र खूह ठहियल आहिनि पाणी डिस्पोज़ करण जा, बाक़ी हिननि मां को फ़ाइदो कोन्हे को। ही प्लाट, हीअ बिल्डिंग, हीअ सिर्फ़ु नाकारा बणियल हुआ, हीअ सिर्फ़ु बोह रखण जो कमिरो ऐं उन खां अलावा सिर्फ़ु कागज़ी तौर ते कंप्लीट कयल सिंध कॉलोनीअ जो डिस्पोज़ल आहे। सिंध कॉलोनी जो डिस्पोज़ल आहे जेको बिल्कुलु ख़तमु आहे बिल्कुलु। ऐं हिन जी जबकि हिन जी सालाना बजट बि अचे थी ऐं जॾहिं त हिन जा जेके मुलाज़िम आहिनि उहे मुसलसल पघारूं बि खणंदा रहनि था, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध कॉलोनीअ जे अवाम सां वेसाघाती कई पई वञे। सिंध कॉलोनीअ जे जेको आहे सो सिंध कॉलोनीअ जे लाइ ॾिनल ही डिस्पोज़ल मुकमल तौर ते ख़तमु थी चुको आहे। मुंहिंजी जॻह आहे 3000 फुट ठहियल आहे, ठीकु आहे, बचड़े वारो माण्हू आहे, हीअ असां प्लाट छॾ रहियो निकाल जे लाइ त निकाल जो सिस्टम थींदो हला मालिक आरज़ी तौर ते चटायोसीं, पर हाणे उनखे तक़रीबन 18 साल गुज़री चुका आहिनि, कुझु बि माना का शइ न थी आहे। असांजूं जॻहियूं कोर्ट इहे सॼा टिड़िया पिया, ख़ुदा न ख़ास्ता जी जॻह किरी पए ॿारनि नंढड़नि जे मथां, केॾो नुक़सानु आहे असांखे। पर असां ग़रीब माण्हू हाणे वञूं, इहा गुज़ारिश आहे असांखे, सरकार खे गुज़ारिश आहे वरी महिरबानी करे असां ग़रीबनि जो को बिलो कयो वञे। असां निकाल गटर ॿियो लेन ॾिसो का बि हिनमत नहीं असांजी तरफ़ां काश न थिए। हितां खोड़ आई त उमेद आहे अचण वारा आहिनि, वोट वठी हाणे ॿियो
हर शइ सूरत हाल ॾिसियो असां 10 चकर चयो आहे हिन वक़्त ताईं असांजी का बि मालिकी नथी थी वञे असां असांजा अपील कंदा महिरबानी असांजी मालिकी कई वञे। ही सिंध कॉलोनी वार्ड नंबर 22 जो मेन एंट्रेंस आहे, मेन रस्तो आहे जंहिंजी हालत तव्हां पाण ॾिसो था, जेके चपे चपे ते खॾा ठहियल आहिनि, यानी कि रोड जो सिस्टम वार्ड नंबर 22 में बिल्कुल भी ना आहे। पाण हिते मौजूद आहे हिकु रिक्शा ड्राइवर, उन खां पुछंदासीं त उहो कहिड़ी मुश्किलात सां मोड़ी रहियो आहे ऐं हुनजो मालिक छा चवणु आहे। मेन गली आहे, का बि सहूलियत कान्हे, सॼो पटियो पियो आहे रस्तो। असां इहा ई अपील कंदासीं त महिरबानी करे असांखे रस्तो ठाहे ॾियनि त जीअं असांखे अचण वञण जी सहूलियत थिए। पोयां नाला पटिया पिया आहिनि, पाणी लॻा पिया आहिनि, 4-4 लख रुपया गाॾी लॻी पिया, हुन जा टायर ख़तमु लॻा पिया आहिनि। असांजी करे ॿुधण वारो न आहे, पर महिरबानी रुॻो ॿियो न आहे त असांखे ग़रीबनि खे रस्तो रुॻो ठाराइजनि।